पेशावर हमले खां पोइ एपीसी सदाई एक पार्टी के शिरकत की दावत ॾिनी पर उन शिरकत करण खां जवाब ॾिनो। एक पार्टी अॼु बि मुल्की हालतूं ख़राब करण लाइ रोड ते आहे। एपेक्स कमेटी जे इजलास खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त रियासत बचाइण लाइ सियासत कुर्बान कई। असां IMF जा सख़्त शर्त मञा आहिनि। आलमी इदारे सां जल्द मामला तइ थी वेंदा। पाकिस्तान हिन वक़्तु माशी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। जल्द मुल्क खे ॾुखियाईनि मां कढियो वेंदो। सुप्रीम कोर्ट जे दर ते पाकिस्तान जो आइन आयो आहे, जंहिं सबबि पाण मुरादो नोटिस वरितो। पाण मुरादो नोटिस वठण जो इख्तियार चीफ जस्टिस वटि आहे। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस उमर अता बंदियाल KP ऐं पंजाब असेंबली जे इलेक्शन बाबति वरितल पाण मुरादे नोटिस वारे केस जी ॿुधणी दौरान रिमाक्सनी ते चयो त जजिस वारे मामले खे सूमर ते ॿुधो वेंदो। जस्टिस जमाल खान मंदोखेल चयो त सियासी मामला पार्लियामेंट में हल थियण घुरिजनि, अदालत छो ॿुधे। जस्टिस अतर वनुला चयो त छो न ही मामलो फुल कोर्ट ॿुधे। अदालत पाण मुरादे नोटिस ते ॿुधणी सूमर ताईं मुलतवी करे छॾी। PTM पंजाब ऐं KP जे चूंडनि बाबति पाण मुरादे नोटिस ते ॿुधणी कंदड़ सुप्रीम कोर्ट जे लार्जर बेंच में शामिल ॿिनि जजिस ते एतिराज़ वारे छॾिया। इलेक्शन जी तारीख़ बाबति ॿुधणी लाइ फुल कोर्ट जोड़ण जी सदा फारूक H नाइक अदालत आॾो पेश थी PTM जो गॾियल बयान पढ़ी ॿुधायो। फारूक H नाइक चयो त जजिस सां को बि झेड़ो नाहे। जस्टिस एजाजुल हसन ऐं जस्टिस मज़ाहिर अली नक़वी खे बेंच खां धार कयो वञे। ॿई जजिस पीपल्स पार्टी, नून लीग ऐं JUI सां वाॻियल केस न ॿुधनि। चूंडनि वारो मामिलो अवामी आहे, फुल कोर्ट खे ॿुधणु घुरिजे, जीअं कंहिंखे बि एतिराज़ जो मौक़ो न मिले। अदब से कहूंगा कि ये मसला जो है नौ काबिल एहतराम जज साहिबान नहीं बल्कि फुल कोर्ट की का जो है मुतकासी है। पूरा सुप्रीम कोर्ट जो है वो बैठ के इस मसले का हल ढूंढे, हल तलाश करे। जब वो हमारी टेरिटरी को ट्रेसपास करेंगे उन कुर्सियों पे बैठे हुए, तो हमारा भी हक बनता है कि हम आवाज उठाएं कि उन्होंने अपनी कुर्सी के तकाजे पूरे नहीं किए हुए। नवाज शरीफ के साथ जो ज्यादती हुई, जिस तरह 4 साल के बाद PMLN की हुकूमत जो है वो फारिग की गई नवाज शरीफ की और उसको ताहयात जो है डिस्क्वालीफाई किया गया। मेरी दरखास्त है आपकी वसासत से, इस हाउस की वसासत से अदालत उज़्मा के आगे दस्तबदस्ता कि पूरा बेंच बना के, पूरे कोर्ट का बेंच बना के जो है पनामा से स्टार्ट करें। जेकॾहिं जजिस असांजे हदुनि में दाख़िल थींदा त असां बि सवाल कंदासीं। क़ौम अदालती फ़ैसिलनि सां मुतासिर थींदी आहे। पाण मुरादे नोटिस ते ॿुधणी बि फुल कोर्ट करे। क़ौमी असेंबली में ख़िताब कंदे दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त अदलिया सभ खां पहिरियां नज़रिये ज़रूरियत जो बुनियाद विझी आइन ते हमिलो कयो। अदलियाई ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे फाही ॾेई मुल्क में पहिरीं सियासी शहादत कई। नवाज शरीफ खे बि आइनी तरीक़े सां शहीद कयो वियो। आइन खे ॿीहर लिखणु अदालत जो कमु नाहे। अदलिया मामले ते फुल कोर्ट जोड़े अहिड़ो हल पेश करे जंहिंसां मुस्तक़बिल में मसइला पैदा न थियनि। तव्हां पाण चई रहिया हुआ त गिरफ़्तार कयो, हाणे गिरफ़्तार थी विया आहियो त तकर छा थी आहे। लाहौर हाई कोर्ट जा PTI जी जेल भरियो तहरीक में गिरफ़्तारी ॾींदड़ अॻवाननि जी बाज़ियाबी वारी दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान रिमार्क्स जस्टिस शहराम सरवर रिमार्क्सनी ते चयो त अव्हां अदालतुनि सां छो खेॾी रहिया आहियो। PTI जे वकील चयो त ज़मानत न पर तहफ़ुज़ जो हक़नि जो तहफ़ुज़ चाहियूं था।
शाह महमूद जे पुट ज़ैन कुरैशी अदालत खे चयो त मूंखे गिरफ़्तार न कयो वियो, वालिद खे कयो वियो। हाणे मुलाक़ात बि न पई कराई वञे। जस्टिस शहराम चयो त जिथे कलम 144 लागू आहे उते वञो, अव्हां गिरफ़्तार थी वेंदा ऐं वालिद सां मुलाक़ात बि थी वेंदी। जस्टिस शहराम जे जुमलनि ते टहकरा मची विया। पेशावर में पाकिस्तान तहरीक इंसाफ इंटरनेशनल सर्कस कंपनी जो हशर दुनिया ॾिसी छॾियो। पुलिस ऐलान कंदी रही पर पीटीआई वारा गिरफ़्तारी ॾियण न आया। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त इमरान जा टाइगर पुलिस खे ॾिसी खिसकी विया। इमरान खान जे प्रोडक्शन ऐं शेख रशीद जी डायरेक्शन में सर्कस कंपनी अॼु पंहिंजो टियों शो पेश कंदी। खोसरावाला जी अदालत वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। पुलिस खे 7 मार्च ते राणा सनाउल्लाह खे गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम। अदालत राणा सनाउल्लाह जा 5 अगस्त 2022 ते दाख़िल दहशतगर्दी वारे केस में गिरफ़्तारी वारंट जारी कया। सिंध असेंबली में जीटीए-एमपी नंद कुमार जो डिजिटल आदमशुमारी बाबति ध्यान छिकायो नोटिस। नंद कुमार चयो त डिजिटल आदमशुमारी ते सिंध जे माण्हुनि खे ॻणती आहे। जबरी आदमशुमारी खे कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। सुञाणप कार्ड जो शर्त छो ख़त्म कयो वियो आहे। सिंध में 50 लख खां वधीक ॿियनि सूबनि जा माण्हू तरसियल आहिनि। ही सिंध जी ज़िंदगी ऐं मौत जो मामिलो आहे। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो त असां बि सिंध सां ज़्यादती थियण न ॾींदासीं। मैं सबसे पहले मैं जाऊंगा नहीं कर लोगों नहीं आप तो सरप्राइज से गाड़ी सब इस्तेमाल करते के पास बैठ खाने का मसला हो जाएगा। अवां सिंध में कॾहिं गिरफ़्तारी ॾींदा? सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख जो पीटीआई जे एमपीएस खां सवाल। गिरफ़्तारी जी सूरत में एसी वारियूं गाॾियूं ॾियण ऐं जेल में सभु सहूलतूं ॾियण जी आछ। पीटीआई एमपीएस सवाल ते मुस्कुराईंदा रहिया। जल्द सरप्राइज़ ॾियण जी दावा। दादू पुलिस टिकटॉकर्स पारां कार हेठां चिपाटे मारियल पोरियत जो केस लोढ़ण लॻी। 4 ॾींहं गुज़रण बावजूद दादू पुलिस पोरियत गुलज़ार खे कार हेठां चिपाटे मारींदड़ टिकटॉकर्स ख़िलाफ़ केस दाख़िल न थियो। सेशन कोर्ट वाक़िए जो नोटिस वरितो। एसएचओ सूमर ते ज़ाती हैसियत में तलब। अदालत एसएसपी दादू खां बि रिपोर्ट तलब करे वरिती। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत। एसएसपी अब्दुल ख़ालिद पीरज़ादो केस दाख़िल न थियण जो ज़िम्मेवार पोरियत जे वारसनि खे करार ॾेई छॾियो। एसडीपी जो सखर खां सिंध जे हक़नि लाइ निकितल पैदल मार्च जी दादू में मखदूम बिलावल जी मज़ार ते हाज़िरी। इलाइक़े वासियुनि पारां काफ़िले जी शानदार आजियां गुलनि जी वाखाब कई वई। दादू में मार्च खे ख़िताब कंदे सैयद ज़ैन शाह चयो त सिंध खे तबाह कंदड़ हुक्मराननि ख़िलाफ़ सभिनी खे ॿाहिरि निकिरणो पवंदो। आईपीएस अखर में गुलनि जे सालियानी नुमाइश।
गुलाब, मोतियो, चंबेली ऐं सूरजमुखी समेत सवें क़िस्मनि जा गुल नुमाइश में रखिया विया।